अस्सलाम नाज़रीन, मुझो नालो अदीम मल्ला ऐं पाण मीडिया 360 कम्युनिकेशन ऑफिस में मौजूद आहियूं। हमेशह वांगुरु असांजी कोशिशि आहे त असां पंहिंजे नौजवाननि खे डिजिटल मार्केटिंग तरफ़ मोटिवेट कयूं ऐं उन्हनि खे कुझु सिखण ऐं सेखारण जी कोशिशि कयूं। अॼु असां सां हैदराबाद जी नई पहचान ऐं असांजे दोस्त मुश्ताक भट्टी साहिब जिन जो फ़र्ज़ंद ज़रिया भट्टी पाण सां गॾु मौजूदु आहिनि। इन खां पुछंदासीं त तव्हां यूट्यूब जी फील्ड में इन कीअं थिया ऐं तव्हांखे कीअं लॻो इन फील्ड में अचण लाइ? हेलो अस्सलाम वालेकुम, मां आहियां मोहम्मद ज़रिया भट्टी। ऐं जीअं तव्हां सुवालु पुछियो त मां कीअं आयुमि, त बाबा पाण मीडिया में हो, टीवी में ईंदो, रेडियो में ईंदो, त उन ॾिसी थोरो थियो त मां बि अचां हिन फील्ड में। ऐं ॿियो भली आहे फील्ड इहा, माण्हुनि खे करणु खपिजे ऐं घरु वेठे तव्हां इहो करे सघो था, आसान आहे, न काॾे वञो न अचो। अच्छा, जॾहिं तव्हां को वीडियो ठाहियो हूंदो, घणा दोस्त तव्हांजा क्लास फेलोज़ मिट माइट ॿिया तव्हां त कुझु खिलंदा बि हूंदा, थोरो टोक बि कंदा हूंदा, घणा थोरो कुझु चवण मीन्स की तव्हांखे कुझु इम्प्रेस करण जी कोशिशि कराईंदा, उन माण्हुनि तव्हां पैगाम कीअं था ॾियो? इलाही माण्हू मुंहिंजा दोस्त, पंहिंजा क्लास फेलो ऐं क्लासमेट सभु जेके बि आहिनि, उहे मूंखे तंग कंदा आहिनि त तूं व्लॉगर ऐं छॾ, इहो अजायो कमु आहे। ऐं ॿियो गेमिंग कर, गेमिंग कबी, पर इहो बि कमु ज़रूरी आहे, थोरो कॉन्फिडेंस इन मां वधे थो ऐं करणु खपिजे इहो कमु। अच्छा, तव्हांजो फेवरेट यूट्यूबर कहिड़ो आहे पाकिस्तान जे अंदरि? हमज़ा इब्राहिम आहे हिकिड़ो आशी डेली व्लॉग्स आहे, ऐं मीडिया 360 आहे। इहे ई आहिनि 3-4 ई बसि। अच्छा, जीअं अव्हां पढ़ो बि था ऐं व्लॉग ठाहियो पिया, त जेके अव्हांजी दोस्त आहिनि, जेके अव्हां सां गॾु कंपनी कनि पिया, छा उहे के दोस्त अव्हां सां आहिनि जेके अव्हां सां गॾु मोटिवेट कनि पिया, सपोर्ट कनि पिया, गॾिजी व्लॉग गॾिजी ठाहियो पिया? अहिड़ा त के बि कोन्हनि जेके दोस्त कनि, पर हाणे हिकु ॿ जेके दोस्त आहिनि उहे मूंखे ॾिसी थोरा थिया आहिनि त हाणे असां बि खणणु खपिजे, ऐं उन्हनि सां मां सपोर्ट कयां थो उन्हनि खे, ऐं उन्हनि जा बि सब्सक्राइबर वधिया आहिनि ऐं गॾु थिया आहिनि मूंसां। पहिरां ईअं न हूंदो, पहिरां सफ़ा मूंखे कंदा त न कर, ईअं अजाई ॻाल्हि आहे, कुझु फ़ाइदो बि न आहे, पर हाणे थिया आहिनि ईअं सही। अच्छा, यूट्यूबर थियण लाइ तव्हांखे कहिड़ियूं मुश्किलातूं अचनि थियूं, कहिड़ी परेशानियूं अचनि थियूं? तव्हां मायूस बि थींदा हूंदा कंहिं महिल तव्हांखे को मार्केट में को सुञाणी तव्हां ख़ुशी बि थींदी हूंदी, को तव्हां नालो वठी तव्हां चवंदो हूंदो, त जेके तव्हांजी मुश्किलातूं आहिनि उहे कहिड़ियूं कहिड़ियूं आहिनि हिन महिल? पहिरां त पंहिंजे पेरेंट्स खे ॿुधाइणो आहे त चैनल था खोलियूं, उहे चवंदा त कने छा, ऐं ॿियो तूं हिकिड़ो आहीं, उहो तूं छा कने, हा 2-3 हुजनि त वरी बि सही आहे। पोइ उहो पहिरां सम्झायूं, ऐं उन खां पोइ वरी इलाही हूंदा आहिनि मुश्किल्स, त ट्राईपोड न आहे या ॿियो कुझु न आहे शुरूआति में, पोइ थी वेंदो आहे आसान जॾहिं इलाही कंदा आहियूं वीडियोज़ त। अच्छा, जेके वालदेन टेक्नोलॉजी खे अवॉइड कनि था ऐं ॿारनि जो चवंदा ॿारनि खे चवंदा त टेक्नोलॉजी यूज़ घटि कयो, तव्हां उन्हनि खे कुझु पॉज़िटिव मैसेज ॾियो, जीअं माना हर वालदेन पंहिंजे औलाद खे डिजिटल मार्केटिंग आहे, टेक्नोलॉजी आहे, ऑनलाइन एजुकेशन आहे, ऑनलाइन बिज़नेस आहे, घणियूं शयूं आहिनि, थोरो पाण वालदेन मुतवजह कनि पंहिंजे औलाद खे, उनखे कुझु सपोर्ट कनि, उन लाइ तव्हां को पैगाम ॾियो? ग़लति फील्ड न आहिनि इंटरनेट ते, फील्ड भलियूं आहिनि इंटरनेट ते, जेको ॿारु करणु चाहे थो उहो करे सघे थो, अॻियां वधी सघे थो। ऐं अर्निंग बि हाणे शुरू थी आहे माशाल्लाह असां पाकिस्तान में, पहिरां न हूंदी यूट्यूब ते या फेसबुक ते। अच्छा, असां त ॾिठो आहे दुनिया जा जेके वॾा यूट्यूबर्स आहिनि, जंहिंमें हिकिड़ो ॾाढो मशहूरु किरदारु आहे मम्मी जे नाले सां। हिकु औरत आहे जेका पंहिंजे घर जे अंदरि ॿिनि ॿारनि सां गॾिजी मुख़्तलिफ़ जेके रांदियूं खेॾे थी ऐं मुख़्तलिफ़ रिव्यूज़ ॾिए थी, कॾहिं ॿारनि खे पार्क वठी थी वञे। उहा लेडी ईअं सम्झो पाकिस्तान जे हिसाब सां हर महीने 2 खां 3 करोड़ रुपया कमाए पई। त छा इहो रुझान असांजे सिंध जे अंदरि या असांजे पाकिस्तान जे माण्हुनि जे ज़हन में जनम वठी सघंदो? जॻह वठी सघंदो, हाणे माशाल्लाह सां जॻह वठंदो थो वञे। हाणे इलाही यूट्यूब माना माण्हू उन्हनि यूट्यूब शुरू कयो आहे, जीअं अली गेमर आहे, ॿिया यूट्यूबर आहिनि जेके हाणे शुरू कयो आहे, माशाल्लाह सां भली वञनि था। असां तव्हांखे गुज़ारिश कंदासीं, जेको ज़रियाब जो चैनल आहे ज़ीबी फ़न जे नाले सां, तव्हां उनखे ज़रूरु सब्सक्राइब कयो, लाइक कयो, इन जा वीडियो ॾिसो, उनखे सपोर्ट कयो। हीअ असांजे नौजवाननि जेके असांजी सोच ऐं असांजी जेका पहचान आहे दुनिया में खणी अॻिते हलंदा, ऐं लाज़मी आहे हर कम जी शुरूआति नंढे कम खां थींदी आहे, ऐं थी सघे को लखनि मां हिकिड़ो अहिड़ो चहिरो या हिकिड़ो अहिड़ो किरदारु सिंध मां उभरे जो सॼी दुनिया में नालो रोशन करे। असांजे दोस्तनि गुज़ारिश आहे त पंहिंजे नौजवाननि खे, पंहिंजे औलाद खे, पंहिंजे भाइरनि खे हिन फील्ड में भले वठी अचो। 6 महीने नंढा कोर्स करायो, 3 महीना कोर्स करायो, डिजिटल मार्केटिंग जा कोर्स करायो, बिज़नेस सेखारियो। दुनिया तमामु फास्ट सां ग्रोथ करे पई ऑनलाइन मार्केटिंग जे हिसाब सां।
पर असां अञा ताईं उहो साॻियो कम्युनिकेशन में फाथा पिया आहियूं या एंटरटेनमेंट में फाथा पिया आहियूं, गाना ॿुधूं पिया, ॿियूं शयूं कयूं पिया, हर कमु पंहिंजी जॻह बहितरीनु आहिनि, पर घटि में घटि 24 कलाक में हिकिड़ो अहिड़ो कलाक ज़रूरु पाण लाइ कढो जेको अव्हांखे ऑनलाइन मार्केटिंग सेखारे। ॿियो कुझु बि न कयो, सिर्फ़ु तव्हां यूट्यूब ते वञो, जेका शइ अव्हांखे सम्झ में नथी अचे, जेको सुवालु अव्हांजे ज़हन में बार बार अचे पियो, तव्हां लिखो, लाज़मी को न को तव्हांखे जवाबु मिली वेंदो। दुनिया एॾा घणा प्लेटफॉर्म आहिनि जेको जीअं कोरा कमु कंदो आहे, कोरा में अव्हां कहिड़े बि क़िस्म जो सुवालु लिखियो तव्हांखे एट ए टाइम जवाबु मिली वेंदा। त असां वरी तव्हांखे गुज़ारिश कंदासीं त ज़ीबी फ़न खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, हिन जा वीडियो ॾिसो, हिन खे शेयर कयो। इनशाला थी सघे 2-3 महीननि खां पोइ जॾहिं मुलाक़ात कयूं त ज़रिया बि असांखे 2-3 रुपया कमाईंदड़ हुजे। Subscribe to my channel and hit the bell icon on YouTube app and never miss any update.